नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दादू में खबर ॾींदा हलूं त असांखे इंसाफ़ जी उम्मीद है। अदालत जी नज़र में सब बराबर आहिनि। उमे रबाब चانڊيو अवामी न्यूज़ सां ख़सूसी ॻाल्हि ॿोल। बिल्कुल जीअं त ही पुलिस रिपोर्ट जेका ॾेखारींदा, पुलिस मां फ्रॉम द वेरी फर्स्ट डे चवंदी आहे त पुलिस रिकॉर्ड टेम्पर कयो हुयो ऐं ज़ाहिर आहे कोर्ट में एविडेंसिस असांखे ॾियणा पवंदा साबित करण जे लाइ, जेको असां साबित करण जे लाइ तयारु आहियूं। बाक़ी रही ॻाल्हि त जेको ही चवनि था त पुलिस चालान वग़ैरह सबमिट कयो हुयो या हिननि खे रिलीज़ कयो वियो आहे, उहो हाई कोर्ट ॿिन्हिनि खे जॉइन करे चुकी हुई ऐं बुरहान जिनके 169 में रिलीज़ कयो वियो उनजी हाई कोर्ट बेल बि कैंसिल करे चुकी हुई। सभु ऑर्डर सेटिसाइड थिया आहिनि। हाणे जेका पॉइंट डिसाइड थियणी आहे अगेन उहा डिसाइड थियणी आहे ऐं उन में हिननि जी बेल बि ॿुधी वेंदी ऐं जेको आहे सो डिसाइड कयो वेंदो कॉग्निजेंस जे हिसाब वठंदा। सो असां यकीन रखूं था कोर्ट से, असांखे यकीन आहे त इंशाल्लाह इंसाफ़ थींदो, कॉग्निजेंस थींदो ऐं सरदारनि खे सज़ा लॻंदी। छो त सभिनि खे ख़बर आहे, वाज़े शइ आहे ऐं असां साबित करण जे लाइ तयारु आहियूं। छो त कोर्ट्स असांखां सबूत घुरनि थियूं, साबित करण जे लाइ तयारु आहियूं त ही कातिल आहिनि ऐं इंशाल्लाह इंसाफ़ मिलंदो। तव्हां ॾिसो, हिकु त जेका असांजी FIR न पई कटी वञे, वाक़ियो थियो आहे उन खां पोइ 15 या 16 आवर्स खां पोइ FIR कटी आहे। MPAs हुआ सिटिंग ऐं उनखां अलावा हिननि जी गवर्नमेंट हुई। तव्हां ॾिसो, असां 3 जून ते हिकिड़ो प्रोटेस्ट कयोसीं जंहिंमें SSP कमर रज़ा जिसकानी साहब हुआ, जिन पब्लिकली अनाउंसमेंट कई त उल्टो मूं ते गवर्नमेंट जो प्रेशर आहे त मां तव्हां ते FIR कटियां ऐं केसिस कयां। त ज़ाहिर आहे हिननि खे पूरी क़यादत जी सपोर्ट आहे ऐं रूलिंग पार्टी जा MPAs आहिनि, त हिननि खे कंहिंजे वस जी ॻाल्हि त कोन्हे हिननि खे फासाइनि। बाक़ी हा कोर्ट्स आहिनि, कोर्ट्स ते यकीन रखूं था, कोर्ट्स इंडिपेंडेंट आहिनि, त इंशाल्लाह कोर्ट जे नज़र में त ही सभु बराबरि आहिनि। के कोई सरदार न आहे, कोई जागीरदार न आहे, जेके मुड़ुस माण्हू थी करे अचनि था न, कोर्ट जी नज़र में ये मुड़ुस माण्हू न आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।